नाजरीन, अवामी न्यूज़ में खबर जो सिलसिलो जारी है। वहाँ के घोसपुर का खबर ॾींदा तो घोसपुर ॻोठ वाहिद बख्श खान बाजराणी में गुज़िरियल 6 महीननि खां रुश्वत न ॾियण सबबि इंजीनियर स्टेशन मैनेजर इशफाक सेराणी पारां गैस जी फराहमी मुअत्तल करण ख़िलाफ़ ॻोठाणनि जो मक़सूद सिंधी सफ़ीला लाशारी मोहम्मद अली भैयो अब्दुल मालिक भैयो ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतिजाजी मुज़ाहिरो करे सुई सदुरन गैस जे स्टेशन मैनेजर इशफाक सेराणी ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। इन मौक़े ते मुज़ाहिरनि मीडिया अॻियां ॿुधाईंदे चयो त हर महीने गैस जो बिल वक़्त सर अदा कंदा आहियूं, पर उन बावजूद भी स्टेशन मैनेजर इशफाक सेराणी हर मीटर ते रुश्वत तलब कई। न ॾियण जी सूरत में ॻोठ जो गैस गुज़िरियल 6 महीननि खां हथरादू काट कयो वियो आहे, जॾहिं त बिल हर महीने ईंदड़ आहे, जेको गैस कटियल हुजण बावजूद भी बिल जी अदायगी कंदा आहियूं। गैस जी बहाली लाइ केतिरा ई भेरा स्टेशन मैनेजर जी ऑफिस जा चकर काटिया, पर स्टेशन मैनेजर पारां कोरोना वबा जो बहानो ॾेई ऑफिस खे ताला लॻाए छॾिया आहिनि, जेके अॼु ताईं कोन खुली सघिया आहिनि। मुज़ाहिरनि वधीक सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह तोड़े आला इख्तियारनि खां मुतालबो कयो त बिना कंहिं देर जे असांजे एहतिजाज जो नोटिस वठी स्टेशन मैनेजर ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे असांजे ॻोठ जो गैस बहाल कराए असांजी बेचैनी ख़त्म कराई वञे। ॿी सूरत में एहतिजाज जे दायरे खे वसी कयो वेंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।